वञे बि त छा मां अकेलो अकेलो चिलम भरे थो सघां पर अकेलो छिकण मुंहिंजे वस में न वज़ीर ख़वातीन हज़रात हेतिरा दुबई में गुम थी वियो आहे छा भले हिते तुम्हारो पी गुम थी वियो आहे भले अरे बाबा ये शो खराब तो थे भले यार ऑर्गेनाइजर अभी परेशान थी वधी को परेशान तो करे वणी भले माण्हू खिलणी था 5 दफ़ा भले हिते सकाफती शो पियो थे भले 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 बाबा यूएई के 50 साल मुकम्मल थी गया है 100 दफ़ा भले मुझे एंट्री खराब थी यार भले सुन मुझे पेमेंट में मिलंदी भले भले अरे यार मां रोड ते अची वेंदुम भले तोखे सिक्योरिटी बाहर खणी उछले भले मां तोखे धिको ॾियां भले ए ईअं न ईंदो भले 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 हिन जे पी जी शादी नहीं थी हिन पी का पुछो तुंहिंजी शादी कराए वठो भले भले हाणे तूं भला कोई काम ईंदे या तोखे धिका नहीं कढूं भले ईअं न ईंदो हलो भले 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 कहिड़े क़िस्म जा माण्हू हिकिड़ो हमारा आयो मूंखे मूंखे चए त मुंहिंजो पीउ मरण ते पियो आहे हिन चयो भले अहिड़ा माण्हू जेके जिते किथे असांखे माराईंदा आहिनि माशाल्लाह नंढा नंढा ॿार बि तमामु घणा वॾे तादाद में आया आहिनि हिते माशाल्लाह अच्छा ताड़ी जी आवाज़ न करे घटि ॿुधंदो हुजे छो जो अॼु भेनरूं जेके आहिनि उन्हनि जेके नंढा ॿार हुया पंहिंजे मुड़ुसनि खे ॾेई छॾिया आहिनि त घटि में घटि अॼु त जेको आहे असांखे इंजॉय करण ॾियो आओ सलाम दुबई वालों आओ मसाला ॻाल्हि ॿुध हाँ सकाफती शो तो थे ग़रीबान बंदि करे छा बदमाशी आहे छा ओ आई एम सॉरी हलो भलियो पियो आहे कि हलियो मां तकड़ में तूं काथों आयो आहे मां वो होतो आया मां दायरा सिंध में आया बाबा बाबा तूं केरु आहे दबलो आहे केतिरो आहे पुटु हाँ ॿार सम्झो तूं शायदि सुमर जो पुटु आहे शायद सुमरो मुझे अबो हो गया ना ये हमारे 500 तक फुटी है शायद सुमरो मुझे पी हो गया एक सारा मैंने वाला मीटिंग हो जाना नहीं साॻो ई मसलो मूंसां बि हुयो हाँ असांजे बि हज़ार जो खुली पियो न त राम बख़्शाणी मुंहिंजो पीउ हुई हाँ हाँ पर इहो ॿुधाए त तूं सकाफती शो में आयो आहे सभई हेॾा सुहिणा सुहिणा माण्हू वेठा आहिनि अजरक पाए करे पोइ अजरक छो न पातो आहे ये बाकी तुझे पी मारो क्यों मेरी सारी शर्ट से मैं वाला नहीं थी तुंहिंजी वजह छा करिणो आहे मां रोलंदो आहे मुझे पुछने जो मतलब है तो पढ़नो है बड़ो पढ़ना है मां किथे किथे पढ़नो है वो केपीजी कुंड में ज़ाहिर है स्कूल में पढ़ंदो आहे अब केड़े स्कूल में पढ़नो बिन स्कूल में पढ़ंदो आहे इन स्कूल में केड़े में गवर्नमेंट में भी प्राइवेट में भी गवर्नमेंट में भी पढ़ाई समझ में ना आयो गवर्नमेंट में प्राइवेट स्कूल में फर्क कहिड़ो फर्क इहो आहे जो गवर्नमेंट स्कूल में असांखे कुटींदा आहिनि प्राइवेट स्कूल में असांजे पीउ माउ खे लुटींदा आहिनि फर्क इहो आहे तुझे पी के बड़ा फैमिली प्लानिंग के बारे में खबर है तो के बुधायो ना मुझे तमामु वॾी फैमिली प्लानिंग हुजे असांजे पाकिस्तान हां में मुझे फैमिली प्लानिंग इहा हूंदी आहे सभु को प्लानिंग करे पंहिंजी फैमिली खे ॿाहिरि सेटल कयो मुल्क खां ॿाहिरि लंडन अमेरिका खणी वञो उन खां पोइ पंहिंजे मुल्क में मोटी अचो उते लुटियो फुरियो रिश्वत खाओ ऐं पोइ भॼो वरी उन मुल्क में पोइ वरी उते रहो उनखे सभु फैमिली प्लानिंग हां ये फैमिली प्लानिंग हा तो ये बुधाए इंग्लिश इंडिया में जी हाँ चला के था मतलब नहीं यार इंग्लिश बस बस वाह मुझे थोड़ा मतलब है एबीसी वगैरह नहीं थी एबीसी तो इंडिया हमारा पढ़े लो बुधाए एबीसी ॿियो ॿियो केरु लोग ॿुधाए तव्हां पुछो
अमा भी खुश लगी भैया सलाम दीजिए हाँ पूछो इंग्लिश में 15 फ्रूट्स जे नाला ॿुधाए इलाम ॿुधाए ऑरेंज मैंगो एप्पल बनाना अला पाणी में नाला 3 जानवर जे नाला ॿुधाए डेडर जो पापा डेडर की मम्मी डेडर जो बा यार अजीब किस्म जो माण्हू आहे तूं भला इहो ॿुधाए सभ खां वधीक नशो कहिड़ी शइ में आहे किताब में किताब में कीअं छो तो खोली ना उन्हें रची हुई है चङो भला इहो ॿुधाए सुबुह जो तूं जॾहिं देरि सां उथंदो आहे खाइण में छा मिलंदो आहे पातर है आदर जो छो जो मां सॼी राति ॾिसंदो आहियां मोबाइल 4 बजे सुम्हंदो आहियां उथंदो देरि आहे तॾहिं अम्मी बादा रखी बाक़ी खाने नाश्तो ॾींदी चङो इहो ॿुधाए बादाम खाइण में छा थींदो आहे ख़तम थी वेंदा आहिनि जल्दी में खीर पीअण सां छा थींदो आहे खीर पीअण सां ताक़त ईंदी आहे बाबा आओ बाबा खीर पीअण सां दिमाग़ तेज़ थींदो आहे बाबा खीर पीअण सां दिमाग़ तेज़ थींदो आहे खीर पीअण सां दिमाग़ तेज़ थिया न ये गऊ जा गाभा मेहन जा पादा पकनि जा लेला सभु इंजीनियर हुजंदी आहे हे प्रोग्राम कराईंदी आहे भला इंग्लिश अंग्रेजी अदब सां जो को आहे वास्तु तमामु वॾो वास्तो आहे अंग्रेज़ी अदब सां शेक्सपियर खे पढ़ियो अथई जी हा शेक्सपियर ज़ाति जो केरु हो शेप हुयो शेख हुयो ज़ाति जी जी हा साईं सलीम शेख साहब किथे विधो बैठो यार जी किस्म जो माण्हू ॾाढो होशियारु थो लॻे तूं मूंखे तमामु वॾो होशियारु आहे इहो ॿुधाए त मुंहिंजी शादी जी सालगिरह आहे अंदरि हा तूं कहिड़ो को ॿुधाए तोहफ़ो जेको मां पंहिंजी घरवारीअ खे ॾियां उहा ख़ुशि थी वञे ख़ुशि थी वञे अहिड़ो तोहफ़ो ॿुधाए घर वारनि खे ख़ुशि थी वञे अहिड़ो तोहफ़ो अहिड़ो ख़ुशि थी वञे अनमोल तोहफ़ो अनमोल तोहफ़ो हुजे ख़ुशि थी वञे जंहिंसां बसि हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे हिकिड़ी ॿुधाए ॻाल्हि आहे जंहिंसां ख़ुशि थी वञे हा तलाक ॾेसि वीचारी की तो जगह मुझ समझ नहीं छुट्टी पड़ी अच्छा ये मुझे सब ॿुधाए त तुंहिंजी ज़ाल शहर जे न ॻोठी थी आहे शहर जी आहे मां सम्झो रुॻो तुंहिंजी आहे मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त मुंहिंजी शहर मां शादी थियल आहे अच्छा शहर में शादी थियल आहे हा तोखे ख़बर आहे तूं शादी थियल आहे तुंहिंजी 11 साल में मुझे शौक़ से शादी की है अच्छा। यकीन करें शादी कर छड़े वाली जिंदगी में कुत्ते नहीं देंगे तो अम्मा तुझे आप कुत्ते छड़ो ना लगा शादी करना है तो मैं सलमान खान के साथ हो बाकी लगे तो बेचारा शर्ट पान धोई दो तेरी न धोई दो अगर ये निकली तो तेरी में शादी कर गया शादी करणी आहे तोखे जी जी का छोकिरी नज़र में अथई यार मुझे तो मैं काम करता मुझे बताया तो क्या है बताया उहो जेको माण्हू खे छोकिरी ॾियण खां भलो न छोकिरी में ट्रक जे ठाहे छॾियो वाह वाह ट्रक जे ठाही दो मुझे तो समझो पर इंसान ठाही दो वाह भला इहो ॿुधाए त तूं प्यार जो पढ़ो कंदे या पीउ मां जी मर्ज़ीअ सां न सही पीमा जी शादी मुंहिंजी अरेंज थी हुई ॾाढी हिक ॿिए खे मार ॾींदा आहिनि अच्छा इन लाइ प्यार जो पढ़ो कबो प्यार जो पढ़ो जे चवंदा त प्यार किया तो डरना क्या जब दांती मरी तो तलाक है मां तो प्यार जो पढ़ो आइडियल त हूंदो ई न आइडियल यार मां सोचा तो मुझे के डॉक्टर में शादी कया अच्छा जी जी डॉक्टर जी शादी न कजे तो कंहिं बि ॻाल्हि ते नाराज़गी थिए न ज़हर जी सुई हणंदी थिए वेंदी ओ बस को का सिविल इंजीनियर हुजे सिविल इंजीनियर। बेटी उठाएंगी मां जो घर बिठाएंगी सिविल इंजीनियर छोकिरी सां शादी न कजे छो? वो तो खे ॾिसण सां चवंदी हे ठहंदो ॿीहर ठहंदो न न न न न कोई यार मुझसे शादी मुझे करा के वकील नहीं देता वकील है वकील हाणे शादी न कजे एडवोकेट सां तो वो तुंहिंजो मुंहुं ॾिसण सां ई पहिरियों केस ई तोते कंदी वही अभी ऐसा कैसे नहीं पता था न न न न न ना या अदाकार के जो बड़ो वास्तव अदाकार सा अदाकार के सो मां ये कम कयां त दुबई में मुंहिंजो होटल न हुयो न पाया अदाकारा सां शादी करे कमाइण नालो ॾिनी बस यार मां चवां थो मां बस शादी के छॾ मूंखे बस मां छॾ सिंगर के छॾ न कंदो सिंगर कम बस मां बस मूंखे बस शादी करण जो जेको शौक़ु ख़तमु थी वियो आहे मां पढ़ंदुमि सुठी ॻाल्हि आहे तालीम हासिल कर कलाकारी हासिल कर हा पोइ जे छोकिरी शादी करे उहा तोखे कंदी शादी बिल्कुलु बिल्कुलु तालीम हासिल करण खां पोइ छा कंदे
पोइ मां जेको आहे न क्रिकेट में शामिल थी वियुमि क़ौमी क्रिकेट में क्रिकेट टीम में शामिल थी जी। माशाल्लाह पोइ मां वरी जेको आहे न कप्तान थी वियुमि क्रिकेट में कैप्टन थी ने जी। जबरदस्त पोइ मां वर्ल्ड कप खटी वियुमि वाह वाह पाकिस्तान वर्ल्ड कप खटी जी। जबरदस्त पोइ जेको आहे न मां वरी पंहिंजी पार्टी खोली वियुमि सियासी पार्टी ठाहींदे जी। अच्छा पोइ जेको आहे न मां इलेक्शन में वेंदुसि इलेक्शन में गए पोइ हाराईंदुमि हाराईंदे पोइ खटींदुमि पोइ मुल्क जो वज़ीर आज़म थींदुमि वज़ीर आज़म थियण खां पोइ कहिड़ो कमु कहिड़ो कंदे सभ खां पहिरियां मां पूरी दुनिया खां पिणंदुमि वज़ीर आज़म ईअं न कंदा आहिनि ईअं कीअं कंदा असां त सॼी वॾी ईअं ॾिठो आहे असांजा वज़ीर आज़म ईअं ई कंदा आहिनि जेके ॿार ॾिसंदा उहे ई सिखंदा वाह साईं असांजो वज़ीर आज़म आहे हा। न एॾी ज़बरदस्त तरीक़े कंदो हा मेरे भाइयों ज़ोर एतिरो ॾिनो पहिरियों हलवा शुरू आपको तब तक नहीं घबराना है जब तक खबर में नहीं चले जाओ कौन कहता है कि पाकिस्तान गरीब मुल्क है पाकिस्तान तो इतना अमीर मुल्क है कि उसने भीख मांगने के लिए भी वज़ीर आज़म रखा हुआ है पिछले जमाने में बादशाह को हंसाने के लिए मस्करे रखा करते थे अब वज़ीर आज़म रखते हैं इंडिया को परेशान किया है एक चाय के कप ने असांखे तो हाणे वर्ल्ड कप को परेशान किया आप लोगों को मेरी कदर करनी चाहिए क्योंकि मैं आपके लिए फरिश्ता बन के आया हूँ आओ आओ मौत का पिछली हुकूमतों ने कौम का पैसा लूटा अपना पैसा बनाया और आपने कौम को बेवकूफ बनाया लूटन लिया इधर लिया वो तो मैंने मजाक किया था मजाक करने में मस्ती करने में मेरे साथ आ इधर कर इधर आ बेहतरीन 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 अलीगुल मना ऐं स्वराज सुबरू दोस्तों असां सम्झी सघूं था तव्हांखे अजरक जी सेरेमनी जेको आहे तव्हांखे फनकार खपनि तव्हांखे फन खपे तव्हांखे आर्टिस्ट खपनि पर असांजी बि इहा ज़रूरत आहे सो असांजा कुझु दोस्त आहिनि कुझु सॼणा आहिनि जेके असीं घुराईंदासीं अजरक जे लाइ ऐं गुज़ारिश कंदुसि साईं मोहम्मद समान चांडी साहिब खे त उहे स्टेज ते अचनि ऐं अजरक जो तोहफ़ो वसूल करनि साईं एम पी मेंबर साहिब खे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचनि ऐं डॉक्टर वासुदेवा खे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचनि डॉक्टर दीपक खे गुज़ारिश कंदुसि त उहे स्टेज ते अचनि डॉक्टर विश्वा खे गुज़ारिश कंदुसि त उहे स्टेज ते अचनि ऐं गुज़ारिश कंदुसि दादा वकार लगारी खे त उहे स्टेज ते अचनि ऐं अजरक जो तोहफ़ो वसूल कनि अदी नाज़िया अमीन खे गुज़ारिश कंदुसि त उहे अचनि ऐं अजरक वसूल करनि ऐं गुज़ारिश कंदुसि प्रदीप कुमार खे त उहे स्टेज ते अचनि ऐं अजरक जो तोहफ़ो वसूल करनि ऐं गुज़ारिश कंदुसि त डॉक्टर तेजूमल जो जेको अजरक आहे उहे स्टेज ते अचनि या जेके नथा अची सघनि त अचनि ऐं गुज़ारिश कंदुसि त नबील अहमद साहब खे त उहे स्टेज ते अचनि ऐं अजरक जो तोहफ़ो वसूल करनि ऐं गुज़ारिश कंदुसि साईं जय कुमार मोतियाणी साहब खे त स्टेज ते अचनि ऐं अजरक जो तोहफ़ो वसूल करनि साईं जन हिकिड़ा वेल सेटल सिंधी आहिनि जेके हमेशह सिंधियत खे पसंदि कंदा आहिनि पंहिंजो हिकिड़ी दुकानु अथनि ऐं पाण क्लॉथ मार्केट जा जेके आहिनि चेयरमैन बि आहिनि दुबई में साईं जय कुमार मोतियाणी साहब ऐं गुज़ारिश कंदुसि मुस्लिम बुर्ती खे त अचनि ऐं सभिनी दोस्तनि खे जेके आहिनि अजरक टिकट वठनि